डहरकीअ में नौजवान जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। ॻोठ कुतुबशहर में हथियारबंदनि पारां घुटा ॾेई क़त्ल कयल नौजवान गुलाम मुर्तज़ा शर जे क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जे वारसनि बशीर अहमद, दादो शर, अरशद शर ऐं ॿियनि पारां एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जे वालिद बशीर अहमद शर इल्ज़ाम हणंदे चयो त 2 हफ़्ता अॻु संदसि बिरादरीअ जे हबीब शर ऐं करीम शर वारनि साथियुनि सां गॾिजी संदसि पुट खे घुटा ॾेई मारण बाद लाश खे वाह में फिटो करे फरार थी विया हुआ। जंहिंजो केस जवाबदारनि ते दाख़िल हुजण बावजूद खेंजू पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां हिन महिल ताईं रुगो खानापूरी करण लाइ 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। 6 जवाबदार आहिनि जेको मुंहिंजे पुट खे बेदर्द सां क़त्ल कयो वियो। गिरफ़्तार घणा थिया आहिनि? गिरफ़्त साईं थियल आहे मुमताज़ ऐं शबान साईं। बाक़ी जेके ॾुआरी आहिनि उहे हिन टाइम ताईं न पेश थींदा आहिनि। सम्झे असांखे मौत धमकी बि ॾींदा त बयानु फेरियो त असां मारींदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk